वगण लगे ताल के नसीराबाद जे वॾे ऐं क़दीमी ॻोठ थेड़ी हाशिम में मुसलसिल पयल तूफ़ानी बरसात समूरे ॻोठ में तबाही मचाए छॾी। ॻोठ में गरीब मिसकीन पोरियतनि जा 50 खां वधीक घर ऐं चौदीवारियूं ड्रही पट पइजी वियूं, जंहिं सबबि सदन लखें रुपयनि जो नुक़सान थी वियो। ॻोठाणनि वटि हिन ॾुख जी घड़ीअ में तक जो को बि चूंडियल नुमाइंदो संदन सार लहण ऐं खेनि इमदाद ॾियण लाइ न पहुची सघियो। संदन हिन वक़्त ताईं का बि वाहुर न थी सघी। बेघर थियल ॻोठाणा पंहिंजे बचड़नि समेत खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार बणियल। क़दीमी ॻोठ थेड़ी हाशिम मां इलेक्शन में चूंडजी ऐवाननि ताईं पहुतल तक जे MNA आमिर मक्सी ऐं MPA बुरहान चांडियो मुसीबत ऐं आफ़त जी हिन घड़ीअ में ॻोठाणनि खे बेयारो मददगार करे छॾियो। मिसकिन ॻोठाणनि वटि खुराक जी पिणु कमी थी वई। मुतासिर ॻोठाणा पंहिंजे बचनि समेत बुखूं काटण लॻा। कोन्हे अब आहे कखाया घर असांजा सभु बर्बाद थी आहियूं। हे नंढड़ा बचड़ा असांजा हे सूरनि में थी पेट बुखे का बि असांजा बचा हे मरनि ई था। असां जेका पुॼे असां मदद कयो। ऐं मुंहिंजा अबा असां का कखान घरनि में कई शइ जी मदद न थी आहे। बसि मुंहिंजे अलाह खे पारत हे जो सिरड़ा खणी हे पट ते बचा वठी वेठा आहियूं। असां मदद कयो ख़ुदा काणे। असांजा बच्चा ॾाढा ॾुखिया थिया आहियूं। जहिड़ा मर्द तहिड़ा बच्चा, जहिड़ा हे वीचारा मासूम त ॾिसो असां का वॾी मुसीबत अची आहे। जेको पुॼे असां मदद कयो। कखाया घर असांजा सभु ड्रही विया अथव। ऐं मुंहिंजा अबा असां मदद कयो। अबा असां ग़रीबनि सां का एहसान कयो। तव्हांखे अलाह पनाह ॾींदो, अलाह तव्हांखे सुखियो रखंदो। हिन अवाम ते मदद कयो मुंहिंजा अबा। मदद कयो ख़ुदा जे वास्ते, मदीने वास्ते असांजी मदद कयो। असांजे घर ॾही विया सफ़ा का शइ न रही। इस्माला मदीने वारी शावती न असांखे कुझु बि कोन रहियो आहे। बसि हाणे तव्हांजे हथ जो साईं ख़ुदा वास्ते असांजी मदद कयो, मदद कयो, मदद कयो। घर ईअं वेठा आहियूं, ॿार त मींहं कणीअ में ॿार वेठा आहियूं। न बुख ते का शइ नाहे। ख़ुदा जे वास्ते मदीने वास्ते असांजी का भलाई कयो, असांजी मदद कयो बाबा। अला रबई शावती मदीने शावती असांजी कंहिं बि मदद न कई आहे। असांजी जायूं इहे डतियूं पियूं आहिनि। का शइ कान्हे, का पट ते ॿार वटियूं वेठा आहियूं। का मदद ख़ुदा वास्ते सरकार असांजी मदद करे। खाइण का न करिणो न आहे। घर ड्रही वियो आहे बरसातुनि में तूफ़ाननि में। हाणे जेको आहे वेठा आहियूं उस ते। बस वारनि खे अपील आहे त असांजी मदद कनि। जेको आहे जेके बॉन्ड वठी विया आहिनि, जेको आहे उन्हनि खे अपील आहे त असांजी मदद कनि। असां उस में वेठा आहियूं। घर असांजो ड्रही वियो आहे। बचड़ा असां उस ते वेठा आहियूं। अलाह कयो हिनमहिल ताईं केरु कोन आयो आहे। अलाह कंदो कोन को आहे कंदो। मतिलबु ग़रीब ऐं मिसकिन ऐं ॿियो महीनो आहे, टियों ईअं सॼो ॿार छिके बंदिशी कोन्हे। अलाह कंदो अॻिते, अलाह कंदो, रब भलाई कंदो। पर असां ग़रीब ऐं असां मिसकिन जा जुगा बुगा ड्रही पिया आहिनि। का शइ कोन्हे जो असांखे वाह ई कोन्हे जो असां खणायूं। ख़ुदा कान असांखे मदद कई वञे। असां हुकूमत खे बि दरख़्वास्त था कयूं, जंहिंखे बि कंहिं दोस्त भाइरनि खे बसि सरी सघे ख़ुदा कान असांजी मदद कनि। असांखे का वाह ई कोन्हे जो असां जॻह खणायूं। मासूम बचड़ा वेठा त घिटिन में दर बदर लॻा पिया आहियूं। असांखे का बि वाह कोन्हे भाऊ। मदद कई वञे। असां ग़रीब असां सां ज़ुल्म थियो आहे। असांजो हर शइ वई आहे। जेकी चोतरफ़ कोट विया, असांजी जॻह वई, दरपदर को ॾियण वठण वारो केरु कोन्हे को ख़ुदा खां सवाइ। जेका पुॼे थो बाबा असां सां मदद कयो। मिसकीन ऐं घर किरी पिया आहिनि। बर पट ते वेठा नंढड़ा बच्चा, अन्न खाइण का कोन्हे। मींहुं त वसे त नंढड़ा बच्चा असांजा भॼंदा था वतन। ख़ुदा वास्ते अचे असांजी मदद कनि। सरकार अचे असांजी मदद करे। बरपट लॻो पियो आहे। नंढड़ा बच्चा आहिनि। मींहुं वसे त बच्चा तड़पनि था। को असांजी अचे मदद करे। ख़ुदा वास्ते ॾिसनि अचे असांजा घर ठाराए ॾियनि असांखे। असांजो कहिड़ो ई वाही कोन्हे। बरपट ते वेठा हे नंढड़ा बच्चा कलनि में टंगिया पिया आहिनि वीचारा। अचे असां सां सरकार मदद करे। असांखे जुगा ठाराए ॾे। अने केरु ॻोठ वारो मदद ई करण कोन आयो। असां ग़रीबनि जो केरु बि कोन्हे। ख़ुदा वास्ते सरकार खे अहसासु अचे असां सां अचे मदद करे। असांखे जुगा ठाराए ॾे। अन्न खाइण का कोन्हे जो असांजा नंढड़ा बच्चा खाइनि। कलनि में पिया आहिनि। मींहुं त वसे त वतूं था। अलाह खे सॾ कंदा त अलाह साईं तूं राज़ी थी त असांजा बचड़ा वेहनि। ख़ुदा वास्ते अचे असांजी मदद कनि। 400-500 कमाड़ा मज़ूरी बरसाति जे करे वेझी आहियूं। जेको जुगो हुयो उहो बि ड्रही पियो। हाणे वेठा आहियूं असां रोडनि ते वञी। ॿार बच्चा वठी रोडनि ते वेठा आहियूं।
हुकूमत अपील आहे की असां मदद कयो वञे, बाक़ी आयो त केर बि कान्हे को मदद जे लाइ। जुगा जेके सभु ड्रई आहे, दरियूं दर अर्शे कमरा सभु किरी पिया आहिनि, भितियूं असां ग़रीब आहियूं। 2 महीना 3 थी विया आहिनि, बरसाति जो हलंदियूं पियूं, कमकार बि कोन्हे, जेके 500-600 कमाए खाईंदा आहियूं। असांखे वसे त कोन्हे जो असां जॻहियूं खणाए सघूं। ख़ुदा कान असां सां मदद कई वञे। कदीमी ॻोठ थैड़ी हाशिम में बरसाति जे तबाहकारियुनि बाद घर किरण सबबि भठे ते सिरूं काहे बचड़नि जो पेट पालींदड़ पोरियत पिणु हिया फाटण सबबि फौत थी वियो हुयो। ॻोठाणनि मर्दनि ऐं औरतुनि सिंध हुकूमत, चूंडियल नुमाइंदनि ऐं वस वारनि खे अपील कई आहे त संदनि ॻोठ में थियल नुक़सान जो अज़ालो कयो वञे ऐं खेनि बचण लाइ अजा जोड़ाए ॾिना वञनि।